उडेरो लाल लग ॻोठ हाजी लोंग कातियार जे रवासण मसमात पठाणी पंहिंजी न्याणीनि नसरीन तस्लीम ऐं परवीन ज़ाल शौकत समेत नेशनल प्रेस क्लब ख़ैबर पहुची मीडिया आॾो एहतजाज कंदे मसमात पठाणी संदसि मुड़ुसु मीर मोहम्मद कातियार ते इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंसां 40 साल गॾु रहियो आहे। हुन मां मूंखे न्याणियूं ऐं पुट जो औलाद आहे। हाणे हू संदसि पहिरीं घरवारी वटि रहे थो। हुनखे उन मां बि 2 न्याणियूं 2 पुट आहिनि। हू उन्हनि जे चवण में आहे उनजे करे मूंखे ऐं मुंहिंजी न्याणी खे ऐं पुटनि खे मुंहिंजे पंहिंजे घर मां बेदख़ल करे थो ऐं आउं पीड़सन आहियां। हाणे हिन उमिरि में आउं कहिड़े पासे वञा ऐं मुंहिंजो नौजवान न्याणियूं कहिड़े पासे वठी वञा। मुंहिंजे मुड़ुस जी 8 एकड़ ज़रई ज़मीन पिणु आहे। उन मां असांखे 2 एकड़ आबाद करण लाइ ॾिनी हुई, जेका पिणु पहिरीं ज़ाल जे पुटनि जे चवण ते खसे वठियो आहे। असां पेट जे गुज़र में पूरा आहियूं। ऐं हितां जे आला इख़्तियारनि खां मुतालबो थी कयां त असांखे घर मां बेदख़ल करण खां बचायो वञे ऐं मुंहिंजी न्याणियुनि ऐं पुटनि खे हिन ज़ालिम मुड़ुस जे ज़ुल्म ऐं ॾाढ खां बचायो वञे। हुन ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे ज़रई ज़मीन मां बेदख़ल थियण खां बचायो वञे ऐं मूंसां मुंहिंजे बच्चनि सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।